पीपी मुखालिफ इत्तेहादियुनि जो इजलास ख़त्म। राशिद महमूद सूमरो ऐं सरदार अली गौहर ख़ान मार जी मीडिया टॉक। इन हवाले सां राशिद महमूद सूमरो चीफ सरदार अली गौहर ख़ान मार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पहिरियां त मां अवां सभिनी सहाफ़ी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। अवां हिते अॼु असांजे हिन मुलाक़ात ऐं मीटिंग खे कवरेज लाइ आयो। मां सरदार अली गौहर ख़ान महर साहब जो दिली तौर ते इंतहाई मशकूर आहियां, जिन ज़ोहराने ते असांखे मदऊ कयो, मान बख़्शियो, इज़्ज़त बख़्शी। अव्हांजे इल्म में आहे त 17 तारीख़ लारकाणे में 10 ज़िलनि जो मुश्तरक इजलास थी गुज़रियो हो, जंहिंमें सिंध जे अहम बुनियादी मसइलनि खे डिस्कस कयो वियो। जिते सिंध जूं ज़मीनूं बंजर लॻियूं पियूं आहिनि, हिन वक़्तु आबादगार पाणी जे कतरे कतरे जे लाइ परेशान आहिनि। सिंध जा जज़ीरा खपाया पिया वञनि, सिंध जा ॿेट खपाया पिया वञनि। थर जे कारूंजर खां वठी घोटकी ताईं सिंध बुनियादी मसाइल खां महरूम आहे। लारकाणो मुंहनि जे दड़े जो ॾेख ॾेई रहियो आहे। इन्हनि तमामु बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ सिंध जो अवाम मुतबादिल क़यादत ऐं मुतबादिल क़ुवत जे लाइ अपोज़िशन जे दोस्तनि जे तरफ़ वाजाए रहियो आहे। असां उसूली तौर ते इतफ़ाक़ कयोसीं त अपोज़िशन जा दोस्त गॾिजी वेही करे सिंध जे मसाइल खे फोकस कंदा, सिंध जे मसाइल ते पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा, सिंध जे अवाम खे मुतबादिल क़ुवत ऐं क़यादत फ़राहम कंदा ऐं सभा जहिड़ी सिंध खे वाॻुनि जे वातनि मां आज़ादु कराए मज़लूम माण्हुनि खे उन्हनि जा हक़ ॾियारींदा। उन हवाले सां इहो बि तय थियो हो त हिननि 10 ज़िलनि में ईंदड़ बल्दियाती इंतख़ाबात में ऐं ईंदड़ आम इंतख़ाबात में जेका पीपल्स पार्टी मुखालिफ़ दोस्त आहिनि, उहे लाड़काणा अवामी इतिहाद वांगुरु ग़ैर जमाती इतिहाद खे क़ाइमु करे ऐं पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदा। उन हवाले सां अॼु असांजी हिकिड़ी ॿी मीटिंग हिते सरदार अली गौहर ख़ान साहब जी मेज़बानी में थी गुज़री आहे। इतिहाद खे कीअं मज़बूत कजे, इन इतिहाद खे कीअं अॻिते खणी हलिजे, अवामी मसाइल खे कीअं फोकस कजे ऐं सभा जहिड़ी सिंध खे वाॻुनि जे वातनि मां कीअं आज़ादु कराइजे। असांजी मीटिंग तमामु घणी फ्रूटफुल रही आहे ऐं मां उमेदु करियां थो त हीउ जेको सिलसिलो असां शुरू कयो आहे, असां कंहिं नतीजे ते पहुचंदासीं ऐं इंशा अल्लाहुल अज़ीज़ सभा जहिड़ी सिंध खे वाॻुनि जे वातनि मां मुश्तरक जद्दोजहद सां ॿाहिरि कढंदासीं। सरदार साहब, मां सूमरो साहब जो बेहद मशकूर ऐं शुक्रगुज़ार आहियां जेके असांजी दावत ते हिते आया। जीअं कि तफ़सीलन हुननि तव्हांखे ॿुधायो त असां माण्हू जेके बि पीपल्स पार्टी जे माइनस पार्टी जेको असांजो इतिहाद आहे